आयो लाल सभई चओ झूलेलाल। असांजो इष्ट देव ही असांजी पहचान आहे। सब सिंधी मिली करे झूलेलाल साईं जो प्रचार करन। 8 सवाल जो सही जवाब आहे बी। भगवान झूलेलाल जे घोड़े जो नालो गगन आहे। सवाल 9। आहियो वज़ीर जॾहिं भगवान झूलेलाल खे जहर ॾियण आयो हो तॾहिं उहो जहर छा में लिकाए खणी आयो हो? ए हार में, बी दॿीअ में, सी मुंडरीअ में, डी गुलाब में। अहिड़ा ही ॿिया सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।